खंड खाराईंदी आहे, घी पीआरींदी आहे, मखण खाराईंदी आहे, बसि त मीरा जहर खणी आई आहे। भगवान जी पंहिंजे ओठनि सां लॻायो त जहर बि छा बणिजी वियो, अमृत बणिजी वियो। आहा, मीराबाई बचपन को भक्ति कई, नंढी सी। जॾहिं खां हिकिड़ा साधु आया, श्री कृष्ण जी मूर्त ॾिसी करे मीराबाई बसि भगवान ते ओॾी महिल समर्पित थी वई कि अॼु खां मां हिन जी थी आहे। उहा मूर्ति साधु मूर्तिअ सां बि प्रेम कंदा, साधु ॼण नथो चाहे, ऐं मीराबाई मूर्ति वापसि नथी ॼण चाहे। साधु रातों रात मूर्ति खणी करे डुक पाए भॼी विया। रात जो सपने में आया साधुअ जे, हेॾे मीराबाई उथी मूर्ति ॻोल्हण लॻी। साधुअ खे चयूं मूंखे उते तुरंत पहुचाए हुन बालिका वटि, मीरा वटि, मां उते रहण थो चाहियां। साधु हैरान थियो कि हिन ॿार जे करे मूंखे भगवान दर्शन ॾिनो आहे। साधु उहा मूर्ति खणी करे रजवाड़े में मारवाड़ मीराबाईअ वटि अची पहुता ऐं अची मूर्ति जेॾीमहिल मीरा खे ॾिनऊं, उहा बालिका मीरा आहा रोअण लॻी, गदगद थियण लॻी। मुंहिंजा गिरधर नागर वापसि अची विया, मुंहिंजा कृष्ण वापसि अची विया। साधु प्रणाम तो करे, पुट तूं धन आ, तुंहिंजे इन मूर्ति जे लाइ श्याम सुंदर मुंहिंजे सपने में आया आहिनि कि तूं मूंखे वापसि पहुचाया। अॼु को हिन सां ख़ूब प्रेम कजां, लाड़ लड़ाइजां, हे ठाकुर जी तुंहिंजा अथई। हरे राम। तॾहिं को मीराबाई श्री कृष्ण जी बणिजी वई। हिकु ॾींहुं ध्यानु ॾिजो, मीराबाई श्याम सुंदर खे पंहिंजी छातीअ सां चिपटाए बीठी। अचानक हिकिड़ी बारात वई, घोट राजा वञे तो घोड़ीअ ते चढ़ी करे, मुंहुं ढके करे। मीराबाई पुछे थी, अम्मा ही केरु आहे, हे भीड़ छो थी वञे? माता चवण लॻी, पुट हे घोट राजा आहे। अच्छा, हे घोड़े ते चढ़ी काॾे तो वञे? चई कुंवार सां शादी करण। कुंवार कंहिंखे चइबो आहे? अरे कोई कन्या, कन्या सां पुरुष जो विवाह थींदो आहे। हर कन्या तो थींदो आहे? हा पुट, रीत आहे, सहज स्वभाव। मीराबाई 5 साल जी चेती, अम्मा इहो त ॿुधाए मुंहिंजो घोट केरु आहे? हा, मुंहिंजो पति केरु आहे? 5 साल जी मीरा जे साम्हूं हुनजे माता खे ख़बर न हुई। अॼु मां जेको हिनखे वचन चवंदुमि उहो जीवन भर हिन जे हृदय में छाप लॻी वेंदी, मुहर लॻी वेंदी। मीराबाई जे माता जे मुख मां निकिरी वियो, अरे तुंहिंजो घोट केरु आहे? जंहिंखे खणी चिपकाए घुमे थी, इहो कृष्ण त तुंहिंजो पति आहे। बस ओहो, उन ॾींहं खां मीराबाई, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। उन ॾींहं खां बसि उनखे ई पति मञी करे परम पति उन जा पति थिया। केवल मीराबाई न, श्री कृष्ण भगवान भी उन सां उहो ई नातो निभायो। हिकु ॾींहुं मीरा सपने में ॾिठो त श्री कृष्ण सां मुंहिंजी शादी थी रही आहे। बाराती आया आहिनि, पंहिंजे माता खे सपनो ॿुधायो, अम्मा मां सपनो ॾिठो कि कृष्ण सां मुंहिंजी शादी थी आहे। अच्छा, 56 करोड़ बाराती आया आहिनि। अम्मा समझी वई त 56 करोड़ यदुवंशी इन सपनो सचो ॾिठो आहे। लेकिन ॻाल्हि घुमाए थी, मीरा हे त सपनो आहे, सपनो त सपनो थींदो आहे। मीराबाई चेती, न अम्मा, सपने में भी अगर कोई भगवान के निहारे, भगवान सां संबंध थे तो सपने जो संबंध भी सचो थींदो आहे। निंड वारो भी संबंध भगवान सां शाश्वत थींदो आहे, सचो थींदो आहे। ऐं संसार जो जेको जागंदड़ संबंध भी सपने जे समान थींदो आहे। चओ हरे राम। मायरी मैंने वर्ण्यो श्री गोपाल, 56 कोटा जणा पधारिया, दूल्हो श्री ब्रजराज रे। मायरी मैंने सपना मां वर्ण्यो श्री गोपाल। आहा, तॾहिं खां मीराबाई तो श्री कृष्ण के परम पति मञो। ऐसे वर को क्या वरूं जो जन्मे और मर जाए, मायरी मैं तो वरूं मेरो सांवरो, मेरो चुड़लो अमर हो जाए। मीराबाई के ॾिसी करे हिकिड़ो सुंदर राजकुमार आयो, चवण लॻो, मीरा मां तुंहिंजी श्री कृष्ण भक्ति ॾिसी करे ॾाढो प्रसन्न थियो आहियां, हो तूं मूंसां शादी कर। माता मीराबाई खे, मीराबाई खिलण लगी,
मीराबाई चैती मात तन मन वचन हृदय आत्मा सा श्री कृष्ण जी दासी बणजी चुकी है। न न तुम भी भक्ति कजा, काई गाल ना है, लेकिन मूंसां विवाह कर, भई मिली करे भक्ति कंदा से। मीराबाई चैती ठीक आ, तोखे मूंसां विवाह करणो आ, हाँ, लेकिन मुंहिंजा कुछ उसूल तई, कोई नियम कायदा कानून तू पालन कंदे, जेकी शर्त ॾे मूंखे स्वीकार आ। चैती मां रोटी खाईंदमि तोखे बि खाइणी पवंदे, स्वीकार। मां काॾे घुमण वेंदमि तोखे बि हलणो पवंदे, हा हा स्वीकार आ। मांजी जिंदगी में बराबर तू सजी जिंदगी हूंदे, स्वीकार आ, वचन ॾिनुमि। अच्छा ॿियो ॿुध, मां जेॾीमहिल निंड कंदमि सुम्ही पवंदमि, तूं जागी करे मुंहिंजो पहिरो ॾींदे। चई दिमाग़ ख़राब अथई, इहो खाॾो थींदो, तूं सुम्ही पवंदी त मां बि त सुम्ही पवंदुमि, मां थोरी न जागंदुमि। 24 घंटा कोई जागी सघंदो आहे छा? चई हा हा, वो 24 घंटा जागी करे जेको पहिरो ॾींदो आहे उहो ई मुंहिंजो परम पति आहे श्री कृष्ण। मेरा ठाकुर सद जागनि था, उहो सुम्हंदो न आहे, मां सुम्हंदी आहियां न तॾहिं बि मुंहिंजो पहिरो ॾींदो आहे। हा ॿी ॻाल्हि ॿुध, मां जेसि ताईं जीअरी आहियां तोखे मरणो न पवंदो, छा तूं गारंटी ॾेई थो सघे? चई असांखे कहिड़ी ख़बर, काल केॾी महिल अची वेंदो वठी वेंदो, मांजो कोई गारंटी थोड़ी आहे कि मां जीअरो रहंदुमि, एतिरा साल रहंदुमि न रहंदुमि, वो तो भगवान जाने। चई बस ऐसो वर को क्या वरूं जो जन्मे और मर जाए, मैं तो वरूं मेरो सांवरो, मेरो जुड़लो अमर हो जाए। मां तो उन सां शादी कंदुमि, मां मरी वञा त मूंसां गॾु जेको हलंदो वैकुंठ, मां उन कृष्ण जो वरण कयो आहे।